तो तुझे मार चो अम्मा शुक्राने जो नफल पे पड़े हम तो के खबर है ना मलार मोटी आया तू तो कसफत चढ़ी है तुझे शर्म हया मत सब खस जी वैया ते इश्क के शाबाश जे मोहब्बती मेड़िया शर्म कर कुछ शर्म कर मां जे अॻियां अहिड़ियूं ॻाल्हियूं कबियूं आहिनि औलाद जे दुख सुख के मां का वधिक मां केर तो समझी सके तू तो मुझे दुखन ऐं लुड़कन जी शायद आई अज ॾिसजा मां कीअं थी सुकून जी निंड कयां आई तोखे लॻंदो अम्मा जड़ तुंहिंजी छोकरी मरी वई उथी न थी ये न चो मां अल्लाह तो के हयाती दे ये न चो लगे तो अल्लाह पाक तो गुनाहगारन जी दुआऊं बगाई दो लगे तो मुझे जान जी कबूलियत जो वक्त बची है चिबड़ा खाना वो चवंदा आहिनि त जेके चुल्हते से दिल ते अॻियां विया विसरी ऐं पोयां लॻा मिसरी मां ॾिसां पियो त ॾाढो जॾहिं खां तो ते थोड़ो महिरबान थियो आहे त तुंहिंजी त मूं ते अखी कान थी ॿुॾे विसारे छॾियो अथई मूंखे इहा तुझी भुला पो बड़ा एड़ी गाल काने तू तो बाबा मुखे पंजन बच्चन जी मिसल आई ख़बर अथमि त मूंखे तूं भाई थो दिलि में आहीं मां मिड़ई भोग चर्चो मज़ाक कई तुंहिंजी तबियत ख़ुशि करण ख़ातिर भला ॿुध इहो ॾाढो खान अञा वापसि न मोटियो आहे छा न चिबड़ खान अञा वापसि न आयो आहे पर अञा ॾींहुं बि घणो पियो आहे ॾाढो डॉक्टर खां दवा वठण जे आहाने बहाने ॿाहिरि निकितो आहे लाज़िमी आहे जल्दी मोटण जी कोशिशि ज़रूरु कंदो मुझे तो दुआ है तो बाबा खैर खैर सां मोटे ऐं सोभारो थी मोटे चिबड़ खान ॾाढो जंहिं बि कम जे पोयां लॻंदो आहे उनखे मुकमल पूरो करे पोइ सुख जो साह खणंदो आहे तूं को बि उल्को ॻंटी फिकर न कर ॾाढो तुंहिंजे पुट खे हथ करे तोखे ज़रूरु ख़ुशख़बरी अचे ॿुधाईं बेउल्को रह बस दुआ कर पोइ पुटा त हिकिड़े ॾींहुं तुंहिंजे हिन सरदार पिजार ख़ान जी कंहिं तबाही कुंठाई ज़ंजीर तोड़े ॿाहिरि निकिरां वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।